किंगडम एनिमल जेको आहे उन जो ॿी जेका आहे वरी क्लासिफिकेशन या ग्रुप आहे उहो आहे इनवर्टिब्रेटा, यानी बग़ैर किरंगे वारा जानदार। हिननि में उहे जानदार अचनि था जंहिंजे पुठीअ में किरंगो कोन्हे। इन में असां हिते हाणे सिर्फ़ु 2 पढ़ंदासीं। उहे कहिड़ा आहिनि? हिकिड़ो आहे वॉर्म्स ऐं ॿियो आहे इंसेक्ट्स, माना कीड़ा ऐं जीत। इन्हनि ॿिनि जे बारे में पढ़ंदा। वॉर्म्स यानी कीड़ा, इहे जेके आहिनि साइज़ में ड्रिघा हूंदा आहिनि। इन्हनि जी बनावट जिस्म जेको हूंदो आहे नरम हूंदो आहे, सॉफ्ट हूंदो आहे। इन्हनि जे बॉडीअ में ॼंघूं कोन थींदियूं आहिनि। इहे वॉर्म्स जूं ख़ासियत जो मिसाल सांपो यानी अर्थवार्म आहे। कुझु वॉर्म्स जो जेको जिस्म हूंदो आहे उहो भाङेदार हूंदो आहे, यानी जिस्म ते सना सना भाङा या हिसा हूंदा आहिनि। ऐं कुझु वरी कीड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके लसा हूंदा आहिनि, उन्हनि जे जिस्म ते को बि भाङो या सेगमेंट कोन थींदो आहे, पार्ट्स न थींदा आहिनि। वॉर्म्स यानी कीड़नि जूं ख़ासियतूं बयानु कजनि थियूं। वॉर्म्स यानी कीड़नि में ॼंघूं कोन थींदियूं आहिनि। उन्हनि जी जेका बॉडी आहे उहा नरम सॉफ्ट थींदी आहे ऐं उहे साइज़ में ड्रिघा थींदा आहिनि। उन्हनि जे जिस्म में को बि हॾो कोन थींदो आहे ऐं उहे जेको आहे इनवर्टिब्रेट्स यानी बग़ैर किरंगे वारा आहिनि। उन्हनि जे बैकबोन या पुठीअ में किरंगो बि कोन थींदो आहे। हिननि जो जिस्म सादो हूंदो आहे। हिननि जे जिस्म में अखियूं कोन थींदियूं आहिनि। हिननि खे कन बि कोन थींदा आहिनि। बाक़ी ही शयुनि खे महसूसु कीअं कंदा आहिनि? महसूसु करण जे लाइ ही वाइब्रेशन यानी लर्ज़िश खे महसूसु करे वठंदा आहिनि ऐं उन जे मुताबिक़ ही रिएक्ट कंदा आहिनि। कीअं जेके हूंदा आहिनि, ही जेको आहे साहु खणंदा आहिनि चमड़ीअ जे ज़रिए, छो त हिननि जे चमड़ीअ में सोराख़ थींदा आहिनि। उन्हनि जे ज़रिए ही साहु खणंदा आहिनि ऐं हिननि जी चमड़ी ख़ासि करे जेको आहे न इहा आली रहंदी आहे, घिमियल रहंदी आहे। ही घिमियल जॻहियुनि में धुॿण वग़ैरह में रहंदा आहिनि, उन्हनि जे करे हिननि जी चमड़ी आली रहंदी आहे। ख़ासि करे पाणीअ में रहंदा आहिनि या मिटीअ में रहंदा आहिनि या उन जॻहियुनि ते रहंदा आहिनि जिते धुॿण हुजे, यानी पाणी हुजे या आली मिटी हुजे, त ही तव्हांखे उते घणा मिलंदा। हिननि जी जॻह उहा आहे। कुझु कीड़ा जेके आहिनि इहे मिटीअ खे मिलाईंदा रहंदा आहिनि। जीअं सांपो आहे न, उहो मिटीअ खे खोटींदो आहे ऐं मिटीअ खे मिलाईंदो रहंदो आहे। पोइ इन जे करे धरती या मिटी सरसब्ज़ रहंदी आहे, यानी उहो जेको हेठियों मटीरियल आहे मिक्स थींदो रहंदो आहे इन में। कुझु वरी अहिड़ा कीड़ा बि आहिनि जेके जानवरनि जे जिस्म में चक पाए उन्हनि मंझां रत चूसींदा रहंदा आहिनि, यानी उहे जेका जानवरनि जी रत चूसे पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र कंदा आहिनि। जीअं ॼवर आहे। हाणे असां वरी कुझु जीतनि जूं ख़ासियतूं पढ़ंदासीं। जीत जेके आहिनि इहे तमामु नंढड़ा जानदार थींदा आहिनि। इन्हनि जे जिस्म में ख़ासि करे 6 ॼंघूं थींदियूं आहिनि, जंहिंजे करे इन्हनि खे हेक्सापोडा बि चइबो आहे। ऐं इन्हनि जो जिस्म 3 हिसनि में विरायल हूंदो आहे। जिस्म जा 3 हिसा कहिड़ा अथसि? पहिरियों आहे हेड यानी मथे वारो हिसो, ॿियो आहे थोरेक्स यानी कंध वारो हिसो, टियों जेको आहे एब्डोमेन यानी पेट वारो हिसो। यानी हिन जा जिस्म जा 3 हिसा हेड, थोरेक्स ऐं एब्डोमेन थींदो आहे। हिन जो जिस्म में ॾिसो था, अॻियों जेको हेड आहे इन में तव्हांखे अखियूं बि नज़र ईंदियूं ऐं हिन में 2 मुछूं यानी एंटीना बि नज़र ईंदियूं। ऐं थोरेक्स यानी कंध वारे हिसे में पर ऐं ॼंघूं नज़र ईंदियूं आहिनि। पेट हिन में हिसा या सेगमेंट थींदा आहिनि। हाणे असां कुझु जीतनि जूं ख़ासियतूं पढ़ंदासीं। जीत जो जेको हेड पार्ट आहे उन में मेजरली 2 शयूं हूंदियूं आहिनि। हिकु त एंटीना यानी मुछां हूंदियूं अथसि, ॿियो हुन जे हेड में अखियूं हूंदियूं आहिनि। एंटीना या हिन खे छोणा या मुछूं चइबो आहे। ही हिन जे हेड पोर्शन में 2 हूंदियूं आहिनि। ही हिन जो सेंसरी ऑर्गन आहिनि, यानी स्मेल बूइ खे, टच खे ऐं हवा जी लहरुनि खे जेको आहे महसूसु करे वठंदियूं आहिनि। इन जे करे ही हिन खे असां छोणा बि चऊं था पिया। उन खां पोइ हिन जो जेको थोरेक्स यानी कंध वारो हिसो आहे, कंध वारे हिसे में जीत खे ख़ासि करे 6 ॼंघा हूंदियूं आहिनि, यानी हेक्सापोडा हूंदो आहे। ऐं कंध वारे हिसे में 2 पर बि हूंदा अथसि जेके उॾामण लाइ हूंदा अथसि। जीतनि जो जेको जिस्म आहे, ख़ासि करे इन जो जेको पेट आहे, पेट में भाङा या हिसा थींदा आहिनि जंहिंखे असां सेगमेंट्स चवंदा आहियूं। जीत साहु कीअं खणंदा आहिनि? जीतनि में जेके सेगमेंट यानी जिस्म में भाङा थियनि था, उन्हनि में सना सोराख़ थींदा आहिनि जंहिंखे असां स्पाइरेकल्स चवंदा आहियूं।
जीत उन्हनि स्पायरेकिल जे ज़रिए साहु खणंदा आहिनि। गोलेथ टिंडणी दुनिया में वॾो जीत आहे, यानी लार्जेस्ट इंसेक्ट इन द वर्ल्ड इज़ गोलेथ। जीतनि जो जेको ग्रुप आहे किंगडम एनिमलिया में तमामु वॾे में वॾो ग्रुप इहो आहे, यानी जीत तादाद में तमामु घणा आहिनि। छाजे करे घणा आहिनि, उन जा सबब आहिनि। हिकु त जीत साइज़ में नंढा थींदा आहिनि, ॿियो जीत जल्दी में ॿच्चा ॼणींदा आहिनि, टियों जीत जिथे किथे रही सघंदा आहिनि, चोथों जीत तमामु घणे क़िस्म जो खाधो खाईंदा आहिनि। साइज़ में नंढे हुजण जे करे जल्दी में दुश्मन खां बची करे कंहिं सोराख़ में लिकी वेंदा आहिनि ऐं पंहिंजे नसुल खे जल्दी वधाईंदा रहंदा आहिनि। ऐं ॿियो जिथे किथे हवा में मिटीअ ते धरतीअ ते रही सघंदा आहिनि ऐं खाधो बि हर क़िस्म जो खाईंदा आहिनि, तंहिंजे करे इहे घणा आहिनि।